غوثپور शहर के क़दीम ऐं तारीख़ी बाबा غريبداس मंदर में 205 साला होली वारे मेले जूं पहिरें ॾींहं वारियूं तक़रीबूं शुरू थी वियूं आहिनि। गुज़िरियल 2 सदियुनि खां जारी हिन मेले में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि कराची, हैदराबाद, थुल, जेकाबाद, सकर, शिकारपुर, कंदकोट, बडाणी, बख्शापुर, करमपुर ऐं कश्मीर समेत कुंड कुर्च मां हज़ारनि जी तइदाद में मर्द तोड़े औरत अक़ीदतमंदनि जो आमद जो सिलसिलो जारी रहियो। मेले की शुरुआत पंचायत पारां यकजो जे रस्म सां कई वेंदी आहे। इन मौक़े ते सवें अक़ीदतमंदनि शिरकत कई। इन मौक़े ते मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल 20 खां वधीक बे औलाद जोड़नि खे ॿीहर नए सिरे बाहि आॾो फेरा ॾिवाया विया। मेले जे मौक़े ते क़दीम मंदर खे कुंवार जीअं सिंगारे वियो। इन मौक़े ते मेले जी कामयाबी ऐं मुल्क जी ख़ुशहाली ऐं सिंध जी सलामती लाइ ख़सूसी प्रार्थना कई वई। मेले जी पहिरीं राति इंडिया मां आयल संत मोहंती लाल सत्संग कयो ऐं बख्शापुर मां आयल भक्तनि रोगी लाल ऐं ॿियनि बाबा غريبداس जे शान में सूफ़ियाना कलाम ऐं भॼन ॿुधाए आयल अक़ीदतमंदनि खे रूहानी सुकून पहुचायो। मेला कमेटी ऐं हिंदू पंचायत तरफ़ां आयल हज़ारे अक़ीदतमंदनि लाइ लंगर जो बंदोबस्तु पिणु कयो वियो। मेले जे मौक़े ते पुलिस पारां सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़, غوثپور।